आयो छोटन वारो आयो आयो पराणे वारो आयो लाल साईं आयो माण्हू सिंध वारा आहिनि सभ खां प्यारा माण्हू सिंध वारा आहिनि सभ खां प्यारा ओ जियो सिंधी ओ जियो सिंधी अरे जियो सिंधी ओ जियो सिंधी तव्हांखे ख़बर आहे त 2 अप्रैल सन 1967 में असांजी सिंधी ॿोली संविधान में 8 शेड्यूल में दाख़िल कई वई ऐं उहो ॾींहुं बि चेटीचंड जो ॾींहुं हुयो। अलैजे कैसा राजिया सभिनि खां पहिरियों मां कल्याण सिंधी काउंसिल ऑफ इंडिया लेडीज़ चैप्टर 4 के सभिनि मेंबरनि खे लख लख करोड़ करोड़ वाधाईंदुमि जो हुननि इन टाइप जा प्रोग्राम्स हिते कया आहिनि ऐं शुरू कई आहे ऐं पंहिंजे सिंधियत जी शान वधाइनि था। अॼु मां मैडम रोशनी तोलानी मैडम खे बि धन्यवाद ॾींदुमि जो इन टाइप जा प्रोग्राम्स हिते कनि था, सिंधियत जी शान वधाइनि था, असांजी ॿोली जो मान रखनि था। आयो लाल चओ झूलेलाल। यूट्यूब ते जॾहिं मां वीडियो विधो न त पहिरियां 2 ॾींहं त कोई वीडियो ॾिसे कान पियो। मां हिन वीडियो खे व्हाट्सएप ते विधो ऐं वेठा मैसेज लिखियो, सुभाणे धंधे में बरकत खपे त इहो वीडियो अॻियां 10 ॼणनि खे मोकिलियो। पोइ त हीउ वीडियो जेको हलियो आहे माने 1000 व्यू, 2000, 5000, 10000 माण्हू ॾिठो आहे। इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे मुंहिंजा साथियो त असीं सभु गॾिजी अॼु ही ख़ुशीअ जे मौक़े ते हिन ॻाल्हि ते ख़ुशि थी रहिया आहियूं त असांखे दूरदर्शन ते घटि में घटि कुझु कलाक ई सही असांजी इहा घुर
सरकार जे तरफ़ां मंज़ूर थी आहे, जंहिं लाइ सचमुच असांखे वधीक कोशिशि करणी पवंदी जीअं असांखे अञा 24 कलाकनि जो चैनल मिलणु खपे। आया नीरा चिटी चंद जा, आया नीरा चूले हल जा, मस मस तमिलिया आयो, अज सिकत सजण लायो, मस मस तमिलिया आयो, अज सिकत सजण लायो, लगा मिला नसीबन जा, लगा मिला नसीबन जा, आया नीरा चिटी चंद जा, जय हो। क्या बात है। दीवाना मस्ताना गॾिजे अॼु रवड़ के नचणो आहे नचणो आहे नचणो दीवाना मस्ताना गॾिजे अॼु रवड़ के नचणो आहे झूलण जी आहे अॼु मौज मची झूलण जी आहे अॼु मौज मची मुंहिंजे झूलण जी आहे अॼु मौज मची 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 अॼु मौज मची झूलेलाल खे राज़ी करणो आहे दीवाना मस्ताना